साहब की आमद है मरियम तो मंशा हुसैन बालकान से उते पाकिस्तान पीपल्स पार्टी तालुका तोड़बिजी जी तरफ़ों उन्होंने खुशामदीद कयो वेंदो। खैरपुर रिपोर्ट नाज़ सोलंगी। पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी की सरबराही में कराची का शुरू थींदड़ लॉन्ग मार्च के सिलसिले में वसाण हाउस कोट डिजी में हालार खान मंसूर वसाण की रिहाइश गाह वसाण हाउस में हालार खान मंसूर वसाण मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त इस्लामाबाद मार्च में कारकुननि वॾे अंग में शिरकत कंदा। उन मौके ते हालार खान मंसूर वसाण चयो आहे त हाणे ज़ालिमनि आमिर हुक्मराननि खां छुटकारे जो वक़्तु अची वियो आहे। हाणे उहो दौर परे नाहे जॾहिं मुल्क में अवामी हुकूमत क़ाइमु थींदी। हुन वधीक चयो त इमरान ख़ान 3 सालनि अवाम सां रुगो कूड़ ऐं ठगी जी सियासत कई आहे, पर हाणे कूड़ी सियासत न हलंदी छो त हाणे पाकिस्तान जी अवाम बाशऊर थी चुकी आहे। हुन वधीक चयो त शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो लख्ते जिगर बिलावल भुट्टो ज़रदारी अवाम जे हक़नि ख़ातिर मैदान अमल में निकिरी पियो आहे। हाणे अवाम सां वधीक ज़ुल्म बर्दाश्त न कबो।